जी बिल्कुल नाज़रीन, कोटड़ीअ जी DHQ अस्पताल में सालनि खां वठी बुनियादी सहूलियतुनि जी खोट जूं जेके शिकायतूं आहिनि उहे त साम्हूं ईंदियूं रहंदियूं आहिनि, पर अॼु जेको आहे सो हिते सोशल वर्कर वहीद दबड़े सां जेको आहे मुबैना तौर अस्पताल जे MS डॉक्टर बरकत लिगारीअ पारां मुबैना तौर जेको आहे सो उनखे धमकियूं ॾिनियूं वियूं ऐं जेको आहे सो उन बाद वही दबड़ो जेको आहे सो उहो अस्पताल जे गेट अॻियां अकेले सिर निटण उस में जेको आहे सो धरणो हणी वेठो आहे। उन खां मालूमात कयूं था त कहिड़ो सबबु आहे जो तव्हां वेही रहिया आहियो? सबब असांजो इहो आहे त एक्सरे मशीन ख़राब हुई। मां प्यार मोहब्बत सां ॻाल्हाइण वियो आहियां त हिन मूंसां बदमाशी कई आहे, बदतमीज़ी कई आहे। कुझु साफ़ ई मौजूदु हुया जेके 2000 वठी आयो एक्सरो कराइण। मां पंहिंजी घरवारी मुंहिंजी नंढड़ी हुई, 4 महीननि जी नंढड़ी आहे, मां हुनजो एक्सरो कराइण आयो हुउसि त हीउ तो मूंखे चए त तूं जेको आहे सो बदमाशी ऐं प्राइवेट ॾेखारे करे एक्सरा हितां था करायो, मूंसां तेज़ थी करे बदतमीज़ी करे ॻाल्हायो अथई। कुझु साफ़ ई हुया। मां हाणे हुननि जा नाला बि शो कंदुसि जेके ईद जी ख़र्ची वठण आया हुया। हिन खां छो हिते कंहिंखां पुछा कयो केतिरा एहतजाज थिया आहिनि, कोई हिनखे हटण लाइ तयारु कोन्हे। एक्सरे न आहिनि, दवाऊं न आहिनि, बुनियादी सहूलियतुनि जी खोट आहे, उन बाद बि जेके दोस्त कुझु जेके तारीफ़ुनि जा फूल ॿधंदा आहिनि, केरु उहे सभु हिन जा 2000 वारो वंगारू रखियल आहिनि। मां क्लियर थो चवां, हिन सोशल मीडिया जे ज़रिए थो चवां, जेके बि हिन जी तारीफ़ कंदा आहिनि उहे सभु हिन जा वंगारू रखियल आहिनि जेके हे 2000 ॾींदो आहे उन्हनि खे। बाक़ी असुली हक़ीक़त इहा आहे, तव्हां साफ़ ई दोस्तनि खे ख़बर आहे हक़ीक़त छा आहे भला तव्हां ॾिठो आहे? हक़ीक़त अॼु मां आयो आहियां, मां कॾहिं बि हिन तालका अस्पताल खिलाफ़ न लिखियो आहे। अॼु मां आयो आहियां, अॼु मां सहूलियतुनि खोट ॾिठियूं आहे त मां चयो त जेके बि STP जा अॻुवान हुया, जेके बि SCP जा अॻुवान हुया, जन बि दोस्तनि ते एहतजाज कया, उहे हक़ ते हुया। ऐं हीउ बदमाश आहे, हिनखे ॻाल्हाइण जो बि तरीक़ो न आहे ऐं हीउ चाहे थो त मुंहिंजे खिलाफ़ केर बि वावेला न करे ऐं मां हिते करप्शन कयां। हिते प्रूफ एंड शीशी बि कोन्हे, कसम ख़ुदा जो। हिते परे परे खां माण्हू अचनि था। 5 साल खां वठी को ऑफिसर कोन्हे छा जो साॻियो MS बाबा ही MNA जो दादलो आहे या ही जेको आहे मथनि ऑफिसरनि खे कमाए थो ॾे तॾहिं हिनखे नथो हटाए। पर अॼु साफ़ ई दोस्तनि सां वही दबड़ो थो करे, वही दबड़ो ते सुर ॾेई करे हिनखे हटाईंदो। साफ़ ई कहिड़ा जेके तव्हां अंदरि ॾिठा? साफ़ ई वॾनि वॾनि चेलनि जा साफ़ ई हुया। नाला छा? नाला भई तोखे मां पर्सनली ॿुधाईंदुसि। जे नाला मां ॿुधाईंदुसि त हिननि जो हिते साफ़ त लॼी वेंदी, हिन दौर में साफ़ त न आहे रही। 2000 वठण आया हुया यार, हाणे वही दबड़ो ते वेठो आहे, चो वेहो असां सां गॾु। हक़ जो आवाज़ इहो हूंदो आहे त तव्हां पंहिंजी क़ौम सां पियो। हक़ जो आवाज़ इहो न आहे त वही दबड़े सां बदमाशी करे ऐं तव्हां 2000 वठी साइड थी वञो। जेके माण्हुनि जी सिहत ते बि जेको आहे पंहिंजो ज़मीर लॼाईंदा, उन्हनि जा नाला शो थियण खपनि। उन जा नाला इंशाअल्लाह ताला असां अधु कलाक में तोखे मां शो करे ॾींदुसि। तव्हां बि दोस्त हिते आहियो, वही दबड़ो बि हिते आहे। जे बचासीं त तव्हांखे नाला ॿुधाईंदासीं, जे शहीद थियासीं त पोइ बि तव्हांखे नाला लिखी ॾेई वेंदासीं। अच्छा भला हींअर एहतजाज तव्हांजो निटण उस में अकेले सिर वेही रहिया आहियो, केसीं ताईं हलंदो? हीउ ओसी ताईं हलंदो जेसीं ताईं वही दबड़े जी सिर में जान आहे। जान हली वई त वही दबड़ो जो लाश हितां ईंदो या ही हितां MS हटंदो। अहिड़ो बदमाश अॼु भला वही दबड़े खे तकलीफ़ आई आहे त उहो रोड ते वेठो आहे। हिते सालनि खां ही जेके माण्हू ही मुतासिर आहिनि, जे ग़रीब तबिके जा, जेके पोरे तबिको हिते दवाउनि लाइ अचे थो उहो परेशान आहे, एक्सरे मशीनुनि लाइ, ॿियूं जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि उन्हनि सां इहो वेदन सालनि खां थिए पियो। अॼु तव्हांखे तकलीफ़ आहे त तव्हां वेठा आहियो। ॿिया ही जेका ही ख़ल्क़ 5 सालनि खां वठी लोड़े थी, उन लाइ छा चओ? उन जे लाइ इहा वॾे मां वॾी ग़लती आहे आबिद भाउ त साफ़ ई जेके आहिनि उहे लगातार आवाज़ उथारनि, लगातार हिन करप्ट MS खे हटाइण जा कोशिशूं कंदा त अॼु हटी वञे हा। पर उन्हनि 2000 जे करे हिन नाकारा MS खे हिते रखियो आहे। ऐं इंशाअल्लाह ताला अॼु हिन कोटड़ी जी आवाम खे वही दबड़ो ॿुधाईंदो त तव्हांजो हक़ कीअं वठिबो आहे, सिर ॾेई वठिबो आहे या बदमाशी सां वठिबो आहे। ही बिल्कुलु वही दबड़े जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुन चवण हुयो त मां जेको आहे पंहिंजी फैमिली सां गॾु एक्सरो कराइण लाइ हिते पहुतुमि त एक्सरे जी मशीन ख़राबु हुई ऐं उन बाद जेको एक्सरे करण लाइ जेको टेक्नीशियन आहे उहो न हुयो। जंहिं बाद MS खे शिकायत करणु वियो आहे त उन जेको आहे उन सां बदतमीज़ी कई आहे, पंहिंजी फैमिली सां बदतमीज़ी कई आहे। ऐं उन बाद असीं जॾहिं MS खां मौक़िफ़ वठणु वियासीं त MS बि जेको आहे पंहिंजो मौक़िफ़ ॾियण खां इनकार कयोसि। कोटड़ी जी DHQ अस्पताल जी हालत अॼु खां न पर 5 सालनि खां वठी मुसलसल इन ई सूरत हाल जेका आहे हिते हलंदी थी अचे, पर केर बि जेको आहे आवाज़ उथारण लाइ तयारु न आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतजाज थींदा रहिया आहिनि, धरना लॻंदा रहिया आहिनि, सोशल मीडिया ते आवाज़ उथंदो रहियो आहे, पर ख़बर न आहे छो जो अॼु ताईं हिन MS इंतिज़ामिया ख़िलाफ़ु केर बि कार्रवाई न करे सघियो आहे।